सिंध में सरकारी ज़मीनुनि ते क़ब्ज़नि ऐं गैर क़ानूनी अलॉटमेंट जो सिलसिलो को नओं न आहे, पर गंबट मार्केट कमेटी जे ज़मीन वारो ताज़ो स्कैंडल इंतज़ामी बदउनवानी ऐं बासर सियासी तोड़े सरकारी शख़्सियतुनि जी मिली भगत जो हिकु चिटो मिसाल बणिजी साम्हूं आयो आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अली रज़ा मंगी। हिक पासे हिन केस मक़ामी इंतज़ामिया जी कारकर्दगीअ ते सवाल उथारिया आहिनि त ॿिए पासे क़ानून जे तहरुक में अचण सां ॿिया नाला बि वाउखा थी रहिया आहिनि। एंटी करप्शन खैरपुर जे जांच मूजिबि गंबट मार्केट जे किरोड़नि रुपयनि जी सरकारी ज़मीन खे मुबैना तौर ते रिश्वत एवज़ मनपसंद माण्हुनि खे लीज़ ते ॾिनो वियो। हिन सॼे अमल में क़ानूनी ज़ाब्तनि खे मुकमल तौर ते नज़रअंदाज कयो वियो। हिन स्कैंडल जो मरकज़ी किरदारु मार्केट कमेटी जो चेयरमैन मियां अतर फारूकी ॿुधायो वञे, जंहिं ते सियासी असर रसूख़ इस्तेमाल कंदे ज़मीनुनि जी विर्छ जो इल्ज़ाम आहे। असिस्टेंट कमिश्नर इक़बाल जंडरान ऐं उन वक़्त जो मुख्तियारकार एसी गंबट सलाहुद्दीन घुमरो जहिड़ा ऑफिसर इंतज़ामी सहूलियतकार ॼाणाया पिया वञनि। एंटी करप्शन जे असिस्टेंट डायरेक्टर जिनसार सूमरो जे फ़रियाद ते दाख़िल कयल केस रुगो कागज़ी कार्रवाई ताईं महदूद नाहे रहियो। मार्केट कमेटी जो सेक्रेटरी गुल मोहम्मद चांग ऐं 5 खां वधीक ॿिया जवाबदार हिन वक़्तु क़ानून जे पकड़ में आहिनि। केस में रुगो ऑफिसर न, पर उहे 50 खां वधीक माण्हू बि नामज़द थियल आहिनि जिन गैर क़ानूनी तौर ते उहे ज़मीनूं हासिल कयूं। मार्केट कमेटी जी ज़मीन असुल में आबादगारनि, वापारियुनि ऐं अवामी सहूलियत जे लाइ हूंदी आहे। जॾहिं अहिड़ियूं ज़मीनूं लीज़ जे नाले ते विकिरो कयूं वञनि थियूं त उन सां न रुगो सरकारी ख़ज़ाने खे नुक़सानु पहुचे थो, पर शहर जे तरक़ियाती मंसूबनि ऐं वापारी सरगर्मियुनि जे लाइ जॻह बि ख़तम थी वञे। एंटी करप्शन पारां चालान अदालत में पेश करणु हकारी अॻुभराई आहे, पर असुल इम्तिहान तॾहिं थींदो जॾहिं बासर जवाबदारनि खे क़ानून जे कटहरे में आणे ज़मीनूं वापसि सरकारी कब्ज़े में वरितियूं वेंदियूं। अवाम हाणे रुगो केसनि जे दाख़िला न, पर नतीजनि जो बि इंतज़ारु करे।